नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो जान मोहम्मद में खबर ॾींदा हलूं त टंडो जान मोहम्मद में अॼु ऐवान इंसाफ़ ते गुलाम मोहम्मद जरवार एहतजाज कंदे साफ़िन अॻियां दाहींदे ॿुधायो त 2014 में मूं लाइट जो मीटर जमा करायो। उन टाइम शाहिद जरवार जेको लाइन सुपरिटेंडेंट आहे, जंहिंखे मूं मीटर ते रहियल 18,000 ॾेई मीटर जमा करायो। उन खां पोइ 7 सालनि खां पोइ वरी हींअर हिन साल बिल अचणु शुरू थी रहिया आहिनि। हिन वधीक ॿुधायो आहे त ग़रीब मिसकिन माण्हू आहियां। मुंहिंजी वापडा जे आला हुकाम खे अपील है त मूंसां इंसाफ़ करे वापडा ज़ालिमनि खां बचायो वञे। पर्चा खणी आया आहियूं असां वापडा जी इंसाफ़ी एतिरा पैसा मूं में त भरणु कोन्हे। मुंहिंजो 18,000 रुपया बि ॾिना ऐं 14 में ऐं मूंखे उन्हनि रसीद ॾिनी। 20 में बोर्ड में ॿुधी हुई, हली मूंखां ख़तमु थी वई। ही पर्चा हींअर आया आहिनि मूं वटि वरी दोबारा उन्हनि जे दाइन लाइ आहियां त मूं वटि न मीटर आहे न कुझु। मुंहिंजो मीटर ॾिनो आहे त बि शायदि जरवार खे ॾिनो आहे। पैसा 12,000 रुपया उनखे ॾिना आहे। ऐं अॼु जीअं ते बि जॾहिं कॾहिं इहे पर्चा मिलिया 2-3 उन्हनि ते बि जवाब वरी ही 2 पर्चा मिलिया मूंखे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।